यार सालार उन्होंने जो कराची में बाइरा टाउन में थियो जो वाक़ियो इनमें टे ॼणा असांजे ॻोठ जा पुलिस गिरफ़्तार करे वई यार हू त जेका सो ॿाहिरां एहतिजाज करे रहिया हुया उहे वीचारा गाॾियुनि में वापसि ॻोठ अचण लाइ वेठा बसियुनि में उन्हनि खे बसियुनि मां लाइ गिरफ़्तार कयो अथऊं यार ज़ुल्म आहे यार। अफ़सोस आहे ही त सरेआम गुंडागर्दी आहे इस तमाम के तहफ़ुज़ ॾियण हूंदी आहे पर हिते हुकूमत जे चए ते लगी करे जेको आहे सो अवाम खे गिरफ़्तार कयो पियो वञे क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। अरे बाबा ही तो कुछ भी ना है पंहिंजा जेके क़ौमी अॻवान आहिनि डॉक्टर कादर मंगसी जलाल महमूद शाह सनान कुरैशी रियाज़ चांडियो रियाज़ पलेजो सजाद चांडियो ऐं ॿिया उन्हनि सभिनि समेत 10,000 सिंधियुनि जे मथां केस थियो आहे ऐं केस बि हिकु अधु न पूरा 28 केस थिया आहिनि पूरा 28 ऐं ॿियो त सनान कुरैशी ऐं उनजी पार्टी वारनि खे गिरफ़्तार कयो अथनि ऐं डॉक्टर कादर मंगसी जे घर ते ऐं उनजी ऑफिस ते 11 ज़िलनि जी पुलिस घेरो तंग कयो आहे ऐं उनखे नज़रबंद कयो वियो आहे। यार इहा गुंडागर्दी न आहे त ॿियो छा आहे? छा असां सिंधी पंहिंजो हक़ वठण जे लाइ पुरअमन एहतिजाज बि नथा करे सघूं? ऐं जेकॾहिं हुकूमत ऐं बैरिया वारा मिली भगत करे पंहिंजो पाण केमिकल हारे पंहिंजे गेट खे साड़े इन में वफ़ाक़ी हुकूमत भी ख़ामोश आहे त उर्दू मीडिया भी ख़ामोश आहे। इन जो मतिलबु इहो निकितो त इहो रियाज़ मलिक वफ़ाक़ी हुकूमत ऐं उर्दू मीडिया ते हावी आहे। अदा सालार तव्हां सही था चओ पर यार हाणे असांखे छा करणो घुर्जे? ॾिस यार ज़फ़र समूरी सिंध पंहिंजो कर्ज़ समझी करे हमेशा पीपी खे वोट कयो ऐं पीपी सरकार डॉक्टरनि ते तशद्दुद कयो त कॾहिं वकीलनि ते शीलिंग कई कॾहिं उस्तादनि ते त कॾहिं शागिर्दनि ते इते बि सिंधी क़ौम ख़ामोश रही। पीपी सरकार सिंध में कॾहिं बिटो निज़ाम आंदो कॾहिं बशीर खान ऐं उनजे भाउ खे शहीद कयो वियो ऐं कॾहिं इल्ताफ़ जिसकानी जहिड़े जवान खे शहीद करायो वियो ऐं इहा पीपी सरकार कॾहिं बेटनि ते सिंध कार्ड खेॾियो त कॾहिं पाणीअ ते मगर सिंधी क़ौम हाणे जागी पई आहे ऐं इहो ॼाणे वई आहे त पीपी सरकार हमेशा सिंध जी दुश्मन रही आहे ऐं हाणे सिंधी गॾु थी करे बैरिया टाउन ख़िलाफ़ इहो साबित करे चुका आहिनि त सिंधी पीपी खे रद्द था करनि ऐं असांजी कराचीअ जा बहादुर वकील अॼु बि सिंधनि सां गॾु बीठल आहिनि। जेके बि माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जो सिंध कारण मुख़्त में केस पिया विढ़नि इहे वकील बि जसल आहिनि। हाणे असांखे ॿियो कुझु बि नाहे करणो बस जेके असांजा क़ौमी अॻवान आहिनि उन्हनि ते जेके केस थिया आहिनि उन्हनि जो दफ़ा करणो आहे ऐं पंहिंजे क़ौमी अॻवाननि सां हर पल हर घड़ी गॾु रहणो आहे ऐं उहे जेके बि सॾु ॾियनि सो असांखे लबेक चवणो आहे लबेक। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त पाण हिकिड़ी वॾी जंग चोटियूं। जी अदा सालार तव्हां बिल्कुलु सच था चओ हाणे असांखे पंहिंजे सिंधी भाइरनि जो साथ ॾियणु खपे जिन सॼी ज़िंदगी पंहिंजी सिंध लाइ वक़्फ़ कई आहे। हाणे असां सिंधियुनि खे पंहिंजो फर्ज़ निभाइणु घुर्जे। ॾिसो दुनिया वारो सिंध जॾहिं हिकु थींदी आहे त पोइ छा थींदो आहे ऐं सिंध हमेशा सदियनि खां वठी अमन जो दरसगाह आहे ऐं सिंध में सुलझल ऐं सभा जहिड़ा माण्हू रहंदा आहिनि। यादि रखो दुनिया वारो सिंध में ख़लीफ़नि जे दौर खां वठी हमला थींदा रहिया आहिनि ऐं सिंध उन्हनि खे बि मज़ामत करे मोटायो आहे ऐं डिजो उन्हनि ॾींहंनि खां जेके हे सिंधी ॿियनि मुल्कनि ते कब्ज़ा कंदा हुया ऐं डिजो उन ॾींहं खां जॾहिं ही सूर्य बादशाह होशू हेमू ऐं दोदो सुमरे जहिड़ा किरदार ॿीहर जनम वठंदा ऐं सिंध दुश्मननि जा कंध कटींदा। हिन लाइ ज़रूर आहे त मुंहिंजे सिंधनि खे वधीक न सतायो। जेकॾहिं उहे जागियूं थिया त हवा जा हैवान ऐं हवा जूं माड़ियूं ऐं हवा जा होटल कोन बचंदा। वञो मुंहिंजी सिंध खे छॾे न त ही सिंधी तव्हांजे गिरेबान खां वठी धिके वार कढंदा छो त सिंध में रहंदी हिकिड़ी क़ौम सिंधी क़ौम सिंधी क़ौम सिंध में रहंदी हिकिड़ी क़ौम सिंधी क़ौम।